खालिदा केड़े ख्यालन में गुमाही ये ख्वाब हुयो छा खैर आहे अदा चई छा थो कुछ ना है हल 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 होशियारी वटि चाचा ॾिता 16 सालनि जी छोकिरी सां शादी ईअं कंदे छा थियो बा मूंखे मां बिल्कुलु ठीकु ऐं फिट फाट आहियां इहो भला ॿुधाए छा थियो मारे कमरे जो वियो वियो कट थो वियो हाँ पंहिंजो दुनार शरीर धोई वियो छोकिरी जो पियो ॼाण तोखे ॾिसण थो अचे हाँ भा छोकिरी जो पीउ हाँ चाचा ॾिता सॼी घर जी सेटिंग करे छॾियो मां वञा मत हू पोड़ो रस्तो न भुलिजी वञो ठीकु आहे हा पुट शमा हाणे घर जी सफ़ाई करे वठ अॼु महिमान ख़ासि अचे वरी पुछो मां केरु आहियां ॿुधाए त सही न बाबा केरु आहीं अरे बाबा तो थियण वारो सहुरो आहियां हाँ सहुरो पुट अब आयो लस्सी जो जग भरिया मारो सहुरो सफ़ा गरम थियल आहे हिनखे पीआरे थधो कयो हाँ बाबा अचो बीहो लस्सी जेको ईंदो आहे हेॾे ॾिसंदो आहे हेॾे भला का सरगिस बरगिस लॻल आहे छा मूंॾे ॾिसो छोकिरे केरु आहे हीअ अबा हे तुंहिंजी धीउ आहे छा मतिलबु आहे तुंहिंजो अबा मुंहिंजी धीउ माना तुंहिंजी धीउ पाण ॿिन्ही जी धीउ आहे न मुंहिंजी धीउ जो टमाटन जी भीड़ लाती थई छा थो चवी अब न तुंहिंजी थी न पर मुंहिंजी थी त आहे न हिते वर न ईअं चओ साहब अरे अबा मूंॾे ॾिसो हेॾे तूं छो थो ॾिसी अरे अबा सोहरो आहीं या मास्तर रुगो उथ वेह थो कराई तुंहिंजी टेस्ट आहे तोखे शादी कोन दाल इहा टेस्ट तोखे देवड़ी पवंदी
दादा तुझी उम्र घणी थींदी सोरा मां ज़बान जो आहियां पक्को मां 20 सालनि खां पहिरियां बि 35 सालनि जो 10 साल पहिरियां बि 35 जो ऐं हाणे बि मां 35 जो आहियां ठीक आहे मूंखे बि अहिड़ो ज़बान जो पको जातो खपे सफ़ा स्टील जी बाल्टी वांगुरु सोरा साईं भला इहो त ॿुधाए मां भला टेस्ट में पास आहियां बिल्कुलु तूं टेस्ट में पास आहीं बाक़ी इम्तिहान में बाक़ी आहे अरे ओ बा इहा टेस्ट ऐं इम्तिहान वेरी हिकु वारी वठी छॾ मां कापी कोन कंदो आहियां मुंहिंजे कागज़नि में तूं पास आहीं बाक़ी इहो आहे त छोकिरी जी मां पुछणो पवंदो माउ खां वरी पोइ नानीअ खां बि पुछंदे ओ सोरा ईअं न कर मूंखे पास कयूं हलियो वञ त मां पंहिंजी तयारी शुरू कयां अरे दिता रो न मां सभिनि जे तरफ़ां तोखे मां मार्क ॾेई छॾियो अरे अम्मा हाणे तूं फुल पास आहीं हा तोखे न ॿार पहुचे बस मां हाणे हलां थो चेल में थोरो थोरो सूर आहे न इन अंगण ते मोर लगी वई बारी अरे अम्मा मेरे तो करे तो मथो हणा मन खां छादरी थी ओ शरीफ निकली अच बाहर मीर साहब रुगो जागीर छॾण जो हुकुम ॾिनो आहे जेकॾहिं ही जहान छॾण जो हुकुम ॾे हा त मां पंहिंजे हथनि सां घर वारनि खे घुटो ॾेई मारे ऐं पाण ज़हर पी छॾियां हाणे घणी बक बक न कर शरीफ जल्दी पंहिंजा बोरी बिस्तरा ॿध ऐं ट्रपड़ गोल करे पंहिंजूं शिकिलूं गुम कयो जेकॾहिं न भोतार जो ॿियो हुकुम तव्हांजा लाश गुम करण जो अची वियो त पोइ मूंखे तव्हांजे लाशनि जे लाइ त पोइ असांखे खॾूं खोटणियूं पवंदियूं उन खॾुनि में तव्हांखे दफ़न आउं कंदुसि सियाणो थी नंढा भोतार ही हुकुम वॾे भोतार जो आहे जेकॾहिं न इहो हुकुम असीं न मञियोसीं त पोइ असां मां को बि ज़िंदा न बचंदो त पोइ तव्हांखे ज़िंदा आउं बि कोन छॾींदुसि खबरदार इहो झेड़ो बंदि कयो वठी वञ हिनखे सिपाहियो हिननि खे गिरफ़्तार कयो हिनखे वठी हलो थाणे ते मां वॾे मीर साहब सां मिलियो अचां थो पियो यस सर शरीफा तुंहिंजी शराफ़त जो पर्दो फाश थी चुको आहे हरू भरू हिन जागीर जो अमन ख़राब न कर मीर साहब जे हुकुम ते अमल करे सिज लहण खां पहिरियां इहे आखेरा छॾे उॾामियूं आहिनि पर कटिजी वई त ढिढ गीस कोन करे सघंदे इश्क नाहे रांद खेॾण जी
नाहे रांद खेडण जी इश्क झुकाए थो इश्क रोवाए थो इश्क पिनाए थो इश्क कुआए थो इश्क नाहे रांद खेडण जी इश्क नाहे रांद खेडण जी इश्क झुकाए थो इश्क रोवाए थो इश्क पिनाए थो इश्क कुआए थो इश्क नाहे रांद। इहो त ॿुधाए भला सुबुह सुबुह सां इहो मां पुछड़ो करे अची पहुतो आहियां इहो त ॿुधाए तुंहिंजो को खंड जो जहाज ॿुॾी वियो आहे छा? चाचा ॾिता असुर खे हाल ई न पुछो छोकिरी जी मां अहिड़ो त मुतालबो कयो आहे त मूंखे त परेशान करे छॾियो अथई। शाह शमू सोन चांदी या ज़मीन या जायदाद घुरी तन? न शमा न छोकिरी जी मां अहिड़ो त मुतालबो कयो आहे मूंखे त ॿुधे ते शर्म थो अचे। अरे अरे पारू था पटाटा जल्दी फाट न त मुंहिंजो हाव थो फाटे। चाचा हुननि पहिरियों इहो चयो त ॾितो पंहिंजी पहिरियों धीअ जी शादी कराए पोइ मुंहिंजी धीअ ॾिते जे घर जी अकेली मालिकियाणी हुजे। बसि चाचा दुख इहो आहे त अहिड़ी ख़ूबसूरत हसीन छोकिरी जंहिं अञा पोएं जुमे 16 सालनि जी उमिरि में क़दम रखियो हुयो उहा चाचा तव्हांजे हथनि मां निकिरी वई। हीअं न चओ पुट शमू जेकॾहिं न पकड़ियल मच्छी हथ मां छॾाए वञे न अबा हुन जो वॾो अफ़सोस थींदो आहे। पुट तूं हीअं करो इन मच्छी खे ॿिन्ही हथनि सां पकड़े काबू कजांइ बाक़ी मां शमा जी शादीअ जो कुझु सोचां थो। बसि चाचा मां हाणे वञा थो उन्हनि खे मां जवाबु थो ॾेई अचां। इहो ज़ुल्म न कजांइ बा असांखे उन्हनि जा मुतालबा मञणा पवंदा जेके बि हूंदा न सभु मञीदासीं। न बा न मां हुनखे न कयां थो। अरे बा इहो ज़ुल्म न कजांइ। वालेकुम अस्सलाम। आवाज़ जो हाल ये चढ़ जो सर असांखे परमट नथा मिलनि पिया तमामु मजबूरी जे वर चढ़ी विया आहियूं। असां सभु आबादकार जेके बि आहियूं सरापा एहतिजाज लॻा पिया आहियूं। असां सां तमामु वधीक ज़ुल्म आहे। बाबा ये शुगर मिलूं कंहिं हल्कनि फुल्कनि माण्हुनि जी कोन्हे परमिटूं बि आम माण्हू खे थो कोन्हे लाज़मी आहे असां जहिड़े जमीदार माण्हू खे मिलनि। बहरहाल भलो हिन में अथव त आईंदा कमंद न कायो कमंद काईंदव त पोइ ईअं ई सड़ंदा रहंदो सुकंदा रहंदो असांखे छा आहे। ख़ैर मुंहिंजे राज जा हो पाड़े जा हो आया हो त ठीकु आहे मां मैनेजर खे फ़ोन कयां थो तव्हांखे परमिट मिलंदी ठीकु आहे न। अस्सलाम वालेकुम मीर साहब। वालेकुम अस्सलाम। मीर साहब तव्हांजो पुटु इंस्पेक्टर साहब मुंहिंजो को पुटु कोन्हे गुआरी ॾोह कयो आहे उहो कानून जो मुजरिम आहे। तव्हांखे जेका कार्रवाई करणी आहे भले करे छॾियो। ही तव्हां छा था चओ फैसल तव्हांजो पुटु आहे? इंस्पेक्टर पुटु हुयो हाणे न आहे। मां हुनजे नाले सां पंहिंजो नालो ॿुधणु नथो चाहियां। फैसल सां मुंहिंजा सभु रिश्ता नाता ख़तमु आहिनि।
इन घर जो दरुण जे लाइ हमेशह जे लाइ बंदि आहे। मां सम्झी मीर साहब अवां जो हुकुम अखियुनि ते साईं जन जे हुकुम जी तामील थींदी। तूं केॾां थो वञी आसप? साईं अदा जे ज़मानत लाइ पियो वञा। तूं फैसल जी ज़मानत नथो ॾेई सघे। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे, मीर जाफ़र ख़ान जो फ़ैसिलो। मीर जाफ़र ख़ान जो फ़ैसिलो माना त पत्थर ते लकीर। एॾा बि संगदिल न थियो फैसल जा पीउ। फैसल अवां जो पुटु आहे, उनजे रगुनि में बि अवां जो ई खून आहे। इहो ई त ॾुख आहे जो मां उनजी रगुनि मां पंहिंजो रत निचूड़े कढी न सघियो। इहो तव्हां छा था चओ? सही थो चवां। तव्हां ॿई इहो ॿुधायो त अञा ताईं तव्हां जूं हमदर्दियूं फैसल सां आहिनि छो? उहो इन करे असां इंसान आहियूं, पत्थर न आहियूं। तव्हांखे पत्थर थियणो पवंदो। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे, इहो ई मुंहिंजो हुकुम, यानी मीर जाफ़र ख़ान जो। खुदा जे वास्ते इनकार न कर। सॼे ॻोठ में हिकिड़ो मुंहिंजो तूं ई त सॼण बाबा, ईअं न कर। न चाचा ॾिता न, मां तुंहिंजी हिन चरी छोरी सां शादी न कंदुसि। तोखे हिन सॼे ॻोठ में हिकिड़ो उज़ई जो बकरो मां नज़र आयो। बाबा ईअं न कर भेरी। मुंहिंजी ठहियल ठुकियल कुंवार, मुंहिंजी सजायल सेज ताईं हिकु तूं ई त पहुचाए सघी। न चाचा, मां इहो शादी जो फाहो पंहिंजी गिची में कीअं भरा विझंदुसि? मां मोलाही माण्हू किथां ख़र्च पूरो कंदुसि? ख़र्चे जी परवाह न कजांइ पुट, तोखे सॼो ख़र्चो मां ॾींदो रहंदुसि। तूं छड़ो शादी खां इनकार न कर। कीअं हा कयां चाचा? मूंखे हिकिड़ो ॿियो बि मसइलो आहे। वरी ॿियो मसइलो कहिड़ो आहे बा? चाचा मां वटि न गाह गठी ॾाज ॾावण वठण लाइ बि पैसा वटि कोन्हनि। हवा ॻाल्हि त ॾाढी ॾुखी, पर छा कयां, मजबूरी आहे। शादी बि ज़रूरी आहे। मां पंहिंजो तुंहिंजो इहो ॿार बि पंहिंजे हिननि कमज़ोर, मुंहिंजो मतिलबु मज़बूत कुल्हनि ते खणण जे लाइ तयारु आहे। चाचा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ तुंहिंजे सिर जे करे तुम्हारी धीअ इन्ही किनी कोठी सां शादी करण लाइ तयारु आहियां। उठ परे करे वाट में धप थी भेण। न चओ ही गजा मुंहिंजी लहवंदारी राति न मूंखे नंढा फोटा। सबर केतिरा चकर तोखे चयो अथमि त पंहिंजे पाण ते कंट्रोल कर। मां तुंहिंजी ज़ुबान सां गॾु तुंहिंजी हिन अखियुनि ते बि चिप जो तारो ॾिसण थो चाहियां। फैसल जी मां बि सड़ी थो जो हक़ बि मूंखां खसी वेठो आहे। माठ करे विया मां घर में रहण लाइ अंधो बोड़ो ऐं गुंगो थी रहणो पवंदो। छा फैसल रुगो तव्हांखे प्यारो आहे? हू मुंहिंजे बि जिगर जो टुकड़ो आहे, मुंहिंजे बि जिगर जो टुकड़ो आहे। पर मां हिन दिलि खे पत्थर बणाए छॾियो आहे। छो त असांजी ॿनि ॾाॾनि जी ठाहियल ऊच नीच जी दीवार खे मां कायम रखण थो चाहियां, हुनखे किराइण नथो चाहियां। जेकॾहिं मूं हुनखे किराए छॾियो न असांखे सलाम करण वारा हथ
ॿाहिरि बीह रहियो हा मामा बाबा ॿाहिरि ई बीह रहियो चई त कहिड़ो मुंहुं खणी वञा। मीर जाफ़र तव्हांजी बेइज़ती करे असां ग़रीबनि जे मुंहं ते चमाट हई आहियूं। बसि हिकु दफ़ो मूंखे तव्हां हुन सां ॿ ॻाल्हियूं ॻाल्हाइण ॾियो त मां हुन खां पुछां त ग़रीबनि जी बेइज़ती कीअं कबी आहे। बसि उन ॻाल्हि खे विसारे छॾ मामा। बस अदा ख़ादिम इहा ॻाल्हि विसरण जहिड़ी न आहे। ग़रीब ज़रूर आहियूं पर बेग़ैरत ऐं बेइज़्ज़त आहियूं। अदा ख़ादिम तव्हांखे जहिड़ी तरह जागीर मां उन्हनि कढियो आहे न उन जो हिसाब उन्हनि खे ॾियणो पवंदो न। अदा मां तव्हांखे ॿांह थो ॿधां हाणे इन ॻाल्हि खे छॾियो। बस अदा ख़ादिम हथ न जेकॾहिं इन्हनि मीरनि खे मोट न मिली न त ईअं हमेशह जे लाइ ग़रीबनि ते ज़ुल्म कंदा रहंदा ऐं ज़लील कंदा रहंदा। असां ज़लील मीरनि न पंहिंजी भेण करायो आहे जंहिं कचे कोठे जी छत ते चढ़ी चंड खे पकड़ण जी नाकाम कोशिश कई। तव्हां सम्झो छो नथा कसूर असांजो पंहिंजो आहे। जेतिरो जल्दी थी सघे न अदी सनम जी शादी कराए छॾियो। बसि मामा हाणे जेतिरो थी सघे सनम जी शादी करायो त जीअं असांखे मौत जहिड़ी ज़िंदगीअ खां निजात मिले। तव्हां घबरायो न पुट। बसि हाणे मां सनम जी शादी पुट ख़ालिद सां कराए तव्हांजे मथे जो सूर हमेशह लाइ मां ख़तमु करे थो छॾियां। जॾहिं खां प्यार कयोसीं दुनिया आ दुश्मन थी। हाँ मिठा आयूं परे पर प्यार आसानी। जॾहिं खां प्यार कयोसीं दुनिया आ दुश्मन थी। जॾहिं खां प्यार कयोसीं दुनिया आ दुश्मन थी। रहूं था पाण परे ओ रहूं था पाण परे शहर बि आहे साॻे। हाँ मिठा आयूं परे पर प्यार आसानी। हाँ मिठा आयूं परे पर प्यार आसानी। तुंहिंजो इंतज़ार कंदसि ओ तुंहिंजो इंतज़ार कंदसि ज़िंदगी जेसी बाक़ी। जॾहिं खां प्यार कयोसीं दुनिया आ दुश्मन थी। जॾहिं खां प्यार कयोसीं दुनिया आ दुश्मन थी। दुख है तो न था मारे विछोड़ो ही तुम्हारे जीअं थी मूं लाइ रोए तूं रोआं ईअं तोखे सारे। दुख है तो न था मारे विछोड़ो ही तुम्हारे जीअं थी मूं लाइ रोए तूं रोआं ईअं तोखे सारे। तूं सवा कहिड़े ख़ुशी सवा कहिड़ी ख़ुशी ज़हर आहे हयाते। हाँ मिठा आयूं परे पर प्यार आसानी। हाँ मिठा आयूं परे पर प्यार आसानी।
खां प्यार कयोसीं दुनिया आ दुश्मन थी जॾहिं खां प्यार कयोसीं दुनिया आ दुश्मन थी जॾहिं खां प्यार कयोसीं दुनिया आ दुश्मन थी मुझे सोनी मुझे गुलाब जी गुलाब ॾाढी ॾिठई ही मुंहिंजी ज़ाल आहे मां जो मुड़ुसु आहियां ऐं हिन जो मिजाज़ी ख़ुदा आहियां स्टैंड अप प्लीज आई एम रिक्वेस्ट फॉर यू स्टैंड अप प्लीज छाती मु अंग्रेज है पुट रे छाजी वारी है गिट मिटला थी तई आस्ते ॻाल्हाए आस्ते हाणे तूं मुंहिंजी ज़ाल आहीं ज़ाल आया त पोछा थी थियो मां तुंहिंजो मिजाज़ी ख़ुदा आहियां तोखे मुंहिंजो हर हुकुम मञणो पवंदो न मन्या त पोछा कंदे तोखे मञणो पवंदो तोखे बुधाए छा कंदे बुधाए ने कंदे छा पोइ मां तोखे बदन तू अञा बि फैसल जो इंतजार करे रही आई उन ज़ालिमनि तव्हांजी केॾी बेइज़ती ऐं बदनामी कई आहे अञा बि तूं उनखे विसारियो न आहे उन बेवफा जा रोज़ रस्ता निहारींदी आहे न मुंहिंजो फैसल बेवफा नाहे ज़रूर मजबूर हूंदो बेवफा नाहे उनजो नालो न खण तूं हाणे मुंहिंजी थी चुकी आहीं न चएसि ख़ालिद उते त पंहिंजे खानदान जो कारो मुंहुं कराई आहे हाणे हिते असांजो कराइणु चाहे थी हाणे हलो हितां जीअं ईंदा ॿाहिरि निकिरी चङा भगला हूंदी वॾो सदमो आयल आहे इनखे का ख़ुशी खपे बाबा साईं हा फैसल जी ज़मानत कराए उनखे घर वठी अचो अमां ठीक थी वेंदी न नई को फैसल जी ज़मानत करे दो नई वरी फैसल करे हिन घर में कदम रखंदो छा सम्झी मजबूर आहियूं मां केॾा न मजबूर आहियूं
न कराइणु खपे आहे शमू जेकॾहिं मुंहिंजे पीउ खे ख़बर पई त तुंहिंजो जीअण जंजाल करे छॾींदो। हाँ तुंहिंजी यार जे करे हर तूफान सां टकराए सघां थो फ़ैसला। अगरि तोखे सज़ा थी वञे हा त मूंखे पंहिंजो ज़मीर ज़रूरु मलामत करे हा। मां त पंहिंजी यारी जो फर्ज़ु निभायो आहे। मूंखे तो जहिड़े यारनि जी यारी ते फ़ख़ुरु आहे। तो पंहिंजी यारी जो भरम रखियो आहे। हाणे हिकु ॿी ॻाल्हि ॿुधाए त मुंहिंजी सनम किथे आहे ऐं कहिड़े हाल में आहे। तूं ख़ामोश छो आहे शमू? तोखे मुंहिंजी दोस्ती जो कसम आहे। तूं सच सच ॿुधाए त मुंहिंजी सनम किथे आहे। मां ॿुधो आहे त उहे ॿार पंहिंजे मामनि ॾे हलिया विया आहिनि ऐं उते उनजे मामे जे पुट सां शादी बि थियण वारी आहे। सनम जे हथनि ते सिर्फ़ ऐं सिर्फ़ फ़ैसले जे नाले जी मेहंदी लॻंदी। सनम पहुची रहियो आहियां। इश्क नाहे रांद खेडण जी, इश्क नाहे रांद खेडण जी, इश्क झुकाए थो इश्क रोवाए थो, इश्क पिनाए थो इश्क कुआए थो, इश्क नाहे रांद खेडण जी, इश्क नाहे रांद खेडण जी, इश्क झुकाए थो इश्क रोवाए थो। चाचा जल्दी हलाए, जल्दी हल चाचा। इहा ई स्पीड है। मां थी हलाए, हल जल्दी हल। सॼण मुंहिंजो थो अचे, तुंहिंजो न। सीनो मुंहिंजो थो चले, तुंहिंजो न। हल। इश्क नाहे रांद खेडण जी।